महबूब के महराज ला घुराईंदुसि जेकॾहिं जिब्राइल के हींअर इहो राज़ ॾेई छॾींदुसि त जिब्राइल अॻे ई बाख़बर हूंदो राज़ नथो ॾियां उनखे ख़बर ई न पवे मुंहिंजे महबूब जा क़दम चुमी जॾहिं वठी अचे फर्शन ते गॾु अचे सम्झे त मां बशर सां गॾु अची रहियो आहियां जॾहिं अर्शन ते अचे ॾिसे त मां नूर सां गॾु अची रहियो आहियां पर जॾहिं अर्शन खां मथे सिदरा ते पहुचे मुंहिंजो मुस्तफ़ा चवे मथे हली आ जिब्राइल ॾिसंदो रहिजी वञे जिब्राइल ॾिसंदो रहिजी वञे बशरी सूरत में महबूब सां गॾु नूरानी सूरत में महबूब सां गॾु महबूब चवे हली आ जिब्राइल चवे लौ दनौ तो अनमिलत लहतरक़्त या रसूल अल्लाह हलण त परे जी ॻाल्हि आ मुस्तफ़ा जेकॾहिं चुरंदुसि त झुरंदुसि हलण त परे जी ॻाल्हि आ चुरंदुसि त झुरंदुसि हे मुंहिंजा नूरानी पर जली वेंदा महबूब मथे हलंदुसि त जलंदुसि कदमनि में रहंदुसि त बचंदुसि मथे हलंदुसि त ॻाल्हि मथे हलंदुसि त जलंदुसि हेठि रहंदुसि त बचंदुसि जेकॾहिं थोरो साधन लफ़्ज़नि में चवां त अक़ीदे जिब्रील ज़ाहिर थी रहियो आहे जिब्रील ई आहे जेको ख़ुदा जा पैगाम अंबिया ताईं पहुचाईंदो आहे हिकिड़े मिंट जे लाइ ईअं त न चई त महबूब तव्हां सां गॾु मथे थो हलां पर ईअं चई त हलंदुसि त जलंदुसि छो चई अक़ीदे जिब्रील या रसूल अल्लाह मां तो जहिड़ो न आहियां जो तोसां गॾु हलां जिब्राइल जो अक़ीदो या रसूल अल्लाह मथे इन करे नथो हलां हलंदुसि त जलंदुसि इन करे मुस्तफ़ा जो मां नूर जी पैदाश हां मुंहिंजा मुस्तफ़ा मां तो जहिड़ो न आहियां तोखे रब अलाए छा मां बनाए छॾियो आहे भला हिकिड़े मिंट जे लाइ सोचजा जिब्राइल नूरानी मलाइकनि जो सरदार उनखे एतिरी जॾहिं ख़बर हुई त मां मथे हलंदुसि त जलंदुसि ॾिठई पे त मुंहिंजे मुस्तफ़ा खे खदड़ जो वॻो बि पातल आहे खदड़ जो वॻो बि पातल आहे मके जे सरज़मीन जो सिबियल आहे उहो खदड़ जो वॻो पातल आहे हथड़े ते सिबियल आहे कंहिं सिबियो आहे चो बीबी ख़ुदीजतुल कुबरा आहे कहीं सिबियो आ कहीं पातो आ भला इए खणी महबूब के चवे हां महबूब तव्हां मथे न वञो जॾहिं मां हलां थो त जलां थो तव्हां वेंदो त छा थींदो इए न चई छो न चई पाण जे नाले चई महबूब मां तो जहिड़ो न आहियां इन करे हली नथो सघां ऐं जिब्राइल महबूब खे झलियई छो न चई महबूब मूं जहिड़ो न आहे झलण जी ताक़त मूं में न आहे न मां महबूब जहिड़ो न महबूब मूं चो चो न महबूब मूं जहिड़ो महबूब छाहे जिब्राइल हथ मथे करे चयो महबूब छाहे हिकिड़ो ख़ुदा ॼाणे ॿियो उन जो महबूब मुस्तफ़ा थो ॼाणे सच थियो आहे दुनिया अली सोणे खे ई कान सुञाणे सघी भला अली त अली आहे दुनिया त अॼु ॾींहं ते हसन हुसैन खे ई कान सुञाणे सघी हसन हुसैन त हसन हुसैन आहे दुनिया त अॼु ॾींहं ते अब्दुल कादिर जीलानी पीरनि जे पीर खे ई कान सुञाणे सघी हा मुंहिंजा दोस्त दुनिया कान सुञाणे सघी पर जन सुञातो उन जो हिकिड़ो शेर पढ़ां थो न छा चयो जंहिं सुञातो उन चयो नका कुल फयकून हुई नका कुल फयकून हुई नकी मूरत मां नकी सुध सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हे कुहुई वहदानियत वाह क्याई लतीफ चए उत गुझा दरगाह अखिन ऐं अरवाह इया सान्या सुपरी
लतीफ़ त तॾहिं जी ॻाल्हि तो करे चो जॾहिं कुछ भी न हो, न तुंहिंजी जॾहिं हुई न कॾहिं हुई, न अब था न कब था न जब था न तब था, क्या था एक मुस्तफा दूसरा खुदा था। आशिकन का पुछ, मुलन का ख़त्मन जो पुछदा ख़त्मा की दीवान, मौलवी का पुछदा उज़ा जो बकर कीअं खाइबो आ, सदके जो बकर कीअं खाइबो आ, परवाज़ कीअं थींदो आ, इहो आशिकन का पुछदा, ॿियनि खे कहिड़ी ख़बर आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवील नथो वञा, बस इते ही मुख़्तसिर करे मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हलो 1.5 कलाक थी वञे, भले 5-10 मिंट ॿिया बि ॾेई थो छॾे। अज़ीज़ाने मन जंहिं वक़्त में मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जिब्रील हल ॻाल्हि यादि कजां, त जिब्रील खे यादि अचे वियो त जंहिं यार जे दुरूद जे ताक़त सां मुंहिंजा 8 नाइब अर्श खे खयो बीठा हन, अॼु साहिबे दुरूद अर्शन खां मथे न वींदो त काॾे वींदो। वॾो राज़ हुयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मोटी तोखे सम्झायां त मुंहिंजे मुस्तफ़ा जे करे रब तोखे मूंखे इज़त केतिरी ॾिनी। हुज़ूर फरमायो ऐ जिब्रील हल, माज़रत के मुंहिंजा कामों में दम नाहे, हलंदुस त जलंदुस, हिकिड़े मिंट ला सोच। जिब्राइल जा नूरानी पर जलन पिया, मुंहिंजे मुस्तफ़ा जे खदर जे वॻे जे हिकिड़े धागे खे बि कुझु कोन थियो। मुझे महबूब जे जिस्म जे कपड़न जे धागन के त कुछ कोन थियो, पर जेका पेरन मुबारकन में एक बकरी जे चमड़े जी नालैन मुबारक हुई, अल्लाह उनके भी इज्जत बख्शी, उनके भी कुछ कोन थियो। पो चवण दे कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा, ओ मुझो दिल बरो का भी शया, समे सिंगार जी भी हो, मुझे पुनल जो दीदार का भी शया। सुभान अल्लाह। मियां मजहर अली, मियां शाह नवाज, मुमताज खान, जफर हाजी इस्माइल, खुश नसीब हो जो रब तव्हां के दिल में विधो त मुझे यार जो मीलाद कयो। क़यामत जे ॾींहुं ॿियो कुझु न हुजे एतिरो तर्ज़ कंदे मां आका ॿियो कुझु कोन कयो, पर तो महबूब जी मीलाद जी महफ़िल सजराए, तुंहिंजो शान ॿुधी पंहिंजी दिलि ठारी हुयमि। एतिरो त चवंदे न त साईं मुराद अली शाह वाकई सच्ची ॻाल्हि आहे त तुंहिंजे वर्क में कोन निकितो हुउसि। साईं मुराद अली शाह मूं झंडो बि कोन खयो हो, घणो इलाइक़े में कोन वियो हुउसि, पर पाड़े जे 2 माण्हुनि खे तुंहिंजे लाइ वोट जो ज़रूरु चयो हुउमि। पोइ बि साईं मुराद अली शाह चवंदी भला जे पाड़े जे ई माण्हुनि खे चयो हुई, भला पाड़े वारनि खे न चई तो त ॾिनो हो साईं, मूं ॾिनो हो। पोइ बि बंगुले मां कढंदी कोन, चवंदी हली अचे थधो पाणी पी। जे साईं मुराद अली शाह रुगी वोट ॾियण वारे खे बंगुले मां कढण बेइज्जती तो समझे, त मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे दीवाने खे जन्नत खां परे कीअं कंदो। अल्लाह जन्नत कंहिंजे लाइ ठाही आहे? हूरन जे लाइ भुलियल हई, मलाइकन जे लाइ भुलियल हई। मलाइक त जन्नत में मौजूद हुया, हूरूं बि मौजूद हुयूं। ॾाॾे आदम लाइ ठही भुलियल हई, ॾाॾी हवा लाइ ठही भुलियल हई। कंहिंजे लाइ ठही? चओ महबूब मुस्तफ़ा जे दीवाननि लाइ ठही। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ॾाॾो आदम भी जन्नत में हुयो, ॾाॾी हवा भी जन्नत में, हूरूं गिलमान सभई हुया। पोइ जेकॾहिं रब खे जन्नत उते ई कंप्लीट करे छॾणी हुई त पोइ ॿियनि खे बनाइण जी ज़रूरत कहिड़ी हुई? वण खे पोखण जी, दाणे खे तयार करण जी, झलण जी ज़रूरत कहिड़ी हुई? इहो ई राज़ हुयो। ऐं आदम इहो दाणो खा, मां तोखे फर्श ते मोकिलियां, पोइ हली तूं पाकिस्तान खे पाकिस्तान ज़िंदाबाद चओ। मां पंहिंजी मखलूक पैदा कयां, मुंहिंजे हुज़ूर जा दीवाना पैदा कया, ओ झर झंग में मीलाद करे दुरूद पढ़ंदा वञन, मां रब जन्नत में हुन जा घर बनाईंदो वञा। जेतिरो प्लाट घणो हूंदो आहे त घरड़ा भी जजा ठहंदा आहिनि। जवाब ॾे, जन्नत सोढ़ी कान्हे, जन्नत वॾी आहे। जन्नत वॾी आहे त आशिक़नि जा घरड़ा बि चओ जजा थींदा। अज़ीज़ाने मन, टाइम मुंहिंजे ख्याल में घणो ओवर थी वियो, बस ॿ जुमला ॿुध। जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जिब्राइल
जी मुंहिंजा आका हल महबूब नथो हली सघां भला जे हली नथो सघीं सदाई तू पैगाम खणी दो हई अज मां मुस्तफ़ा तो चवई को कम थई त बुधा कह में कम थई अल्लाह में गौर कर कह में कम थई उहो रब जंहिंजा पैगाम खणी अंबिया दे समय हमेशा जिला जिब्राइल भी दोहा वाह मुंहिंजा मुस्तफ़ा वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा तू असां जेतिरो पंहिंजी क़िस्मत ते नाज़ कयूं ख़ुदा जो कसम नाज़ थोरो आहे शान मुंहिंजे महबूब जो वॾो आहे तू हबीब जो उम्मती ऐं तुंहिंजो को मट ना है दुनिया में रुगी पान संभाल मुसलमान मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकूमत दे न्यार साईं मुराद अली शाह जो मिसाल मां इहो न सगो पीपीए जो माण्हू हाँ या मुस्लिम सियासी माण्हू न आहियां इलाइक़े जे हवाले सां जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए साईं मुराद अली शाह ऐलान कंदो त वधि में वधि पंहिंजे विज़ारत जो ऐलान कंदो जेकॾहिं ज़राअत जो वज़ीर आहे चवंदो एंग्रो यूरिया खपई तोखे मां ॾियां ट्यूबवेल खपई तोखे मां ॾियां जेकॾहिं हेल्थ जो मुंहिंजे दोस्त मिनिस्टर आहे चवंदो नौकरियूं तोखे खपनि डॉक्टरीअ जूं पोस्टूं खपनि मां ॾियां यानी हर को पंहिंजे पंहिंजे मुंहिंजा दोस्त विज़ारत जो ऐलान कंदो आहे पर मुंहिंजे मुस्तफ़ा दे निहार अर्शन खां मथे आहे कंहिंसां थो ॻाल्हाए मलाइकनि जे सरदार सां ईअं नथो चवेसि त फलाणो कमु कराए ॾी महबूब मुस्तफ़ा चवेसि तो ॿुधाए को बि कमु अथई त ॿुधाए त मां कराए ॾिए इहो पावर कंहिंखे हूंदो आहे साईं मुराद अली शाह वटि त नाहे पर साईं मुराद अली शाह वज़ीर आला वटि बि नाहे उहो चवंदो सिंध में को कमु हुजे त ॿुधा पर चओ जेको वज़ीर आज़म सॼे मुल्क जो उहो चवंदो पूरे पाकिस्तान में को कमु हुजे त ॿुधा छो त सॼे मुल्क जो वज़ीर आज़म आहे अॼु मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे त हो जिब्राइल दुनिया खे ख़बर पवे त मां मुस्तफ़ा जी रब हुकूमत रुगी फर्श ते न पर अर्श ते बि क़ाइमु रखी जेको अर्शन वारन के मायूस नथो करे हो फर्श वारन के किथों मायूस कंदो अज़ीज़ाने मन बस ब जुमला मुझे महबूब मुस्त या थका हो तो 1.5 कलाक थियो 1.5 कलाक थी वयो आ कलाक मो 1.5 हाने थकल तवा बायो नंगर वारा भी सोचींदा पे त हेडी हवा में देगियूं ठरी वयूं असा चे मौलवी के कलाक चरियो हला किथों आयो आ यको वेही वयो बस बस था कयूं वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब हां हिन हिकड़े कुराड़े जी गाल था बुधो हिन कुराड़े सुणी गाल के चे तो भला वधी कर न हलो पर इहा गाल पूरी कयो इहा गाल सुर जी कई इहा गाल चाचे कुराड़े नालो छा थी चाचा सुभान अल्लाह हिकड़ो मुमताज वरी बियो सोलंगी अल्लाह तो के सलामत रखे तवज्जो कर मुंजा दोस्त मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्राइल के फरमायो को कम थई त बुधा हाने थोड़ो जुमलन ते गौर कजा आखिरी जुमलान पर वडा ताकत वाला जुमला हन जडे जिब्राइल के हुजूर हुकुम कयो त जिब्राइल अर्ज केड़ो कयो सदाई बुधो थई उलमा का केड़ो अर्ज कए या रसूल अल्लाह बियो कोई कम कोने को हिकड़ो अर्जड़ो आ जने कयामत जो ॾींहुं जे सिजनेज़े जे बराबर हुजे सबको पंहिंजे रिश्तन मां बेज़ार हुजे पुलिस रात तैयार हुजे तुंहिंजी उम्मत लंघण वारी हुजे वार खां सन्ही तलवार खां तिखी हुजे मां नूरानी पर विछाया तुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजे परनि जे मथां चढ़ी जन्नत में वञनि जिब्राइल इहो अर्ज़ कयो या ॿियो हाणे इहो त तव्हां उलमा खां ॿुधो आहे थोड़ो मथे अर्ज करणो थो चाहियां बस उहो ॿुध छो त पहिरीं वाइदो करे चुको हां जेतिरो तो ॿुधो आहे उन खां मथे हलणो फ़क़ीर आशिक सजण साईं जे ग़ुलाम जो राजपर जो कम आहे गौर कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिब्राइल खां राय पुछी जिब्राइल अर्ज कयो कहिड़ो अर्ज कयो महबूब मुंहिंजो ही अर्ज़ आहे तुझे उम्मत जी रब गुलामी नसीब करे इहो सच्चा या न इए कोन चई त हज़रत आदम जी औलाद जी रब गुलामी जवाब दे इए चई भला ॾाॾे इब्राहिम जी उम्मत जे नाले चई जवाब दे जिब्राइल त हिकड़ो ई आ ईंदो बि सभिनी ॾे आ नबी बि सभई अल्लाह जा सच्चा अचे अचे भला तो असां किनन को झन जे करे छो चई जवाब मिलियो त जिब्राइल खे ख़बर आ त जे रब खे राज़ी करणो आ
त महबूब मुस्तफ़ा खे राज़ी करणो आहे छो त रब महबूब सां प्यार थो करे ऐं जे महबूब खे राज़ी करणो आहे त उम्मत जी ग़ुलामी क़बूल करणी आहे छो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सभ खां वधीक पंहिंजे उम्मत सां प्यार करे रहियो आहे इन करे जिब्राइल इन जो सेकंड मुंहिंजा दोस्त ॿियो हिसो बि ॿुधो छा यादि कंदे क़ासिम खाईअ में मुमताज़ मज़हर ऐं मियां शाह नवाज़ ज़फ़र मुंहिंजे महबूब जो मीलाद करण वारा ॿियो हिसो बि ॿुध मतां सुभाणे दोस्त चवनी इहा ॻाल्हि रहिजी वई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मलाइक जेको बि हूंदो आहे उहो अल्लाह जे हुक्म जो पाबंद हूंदो या न जवाब दे मलाइक जी पंहिंजी ज़ुबान कान हूंदी आहे मलाइक जो पंहिंजो इरादो कोन हूंदो आहे पंहिंजी मनशा कान हूंदी आहे हू अल्लाह जे हुक्म जो मुंतज़िर हूंदो आहे हुक्म रब कंदो आहे पूरो मलाइक करे ॾेखारींदो आहे जॾहिं हर मलाइक अल्लाह जे हुक्म जे इंतज़ार में ॿुधाए त जिब्राइल जेको ॻाल्हायो उहो पंहिंजे तरफ़ां ॻाल्हायो या रब जे हुक्म सां ॻाल्हायो कोन समझ में आई जिब्राइल जो अर्ज़ कयो त महबूब उम्मत जी ग़ुलामी इहो पंहिंजे तरफ़ां चयईं या अल्लाह जे हुक्म सां चयईं जवाब मिलियो जिब्राइल पाण ई कोन ॻाल्हाईंदो आहे रब चयोसि त जो मौक़ो ॾिनो त मैं मुंहिंजे मुस्तफ़ा जे उम्मत जी ग़ुलामी क़बूल कर केतिरो न ख़ुशि नसीब ही मुस्लमान जो जिब्राइल मलाइकनि जो सरदार बि तुंहिंजे पेरनि जे हेठों पंहिंजा पर विछाइण जे लाइ तयार आहे उहो बि उन ॾिहाड़े हींअर सीज़न आहे न अन्न जी हींअर कंहिंखे ॿोरी ॾे वॾी ॻाल्हि कान्हे पर जॾहिं न कणकूं छटिबियूं आहिनि लोभ खां अञा जनवरी महीनो हूंदो आहे जनवरी महीने में न कंहिंखे 5 सेर रुॻी अटे जा ॾिबा त सॼो साल यादि रहंदो आहे त यार ॾुकर में ॾिनो हई छो त हिन टाइम ते त सभिनी वटि अन्न पियो आहे 2 ॿोरियूं ॾे ख़ैर आहे जिब्राइल उन टाइम ते तुंहिंजे पेरनि जे हेठों पर थो विछाए जॾहिं पीउ पुट खे न सुञाणे माउ धीउ खे न सुञाणे नफ्सा नफ्सी जो आलम हुजे सिज नेज़े जे बराबर हुजे उते जिब्राइल चवे या अल्लाह पर मुंहिंजा हुजनि कदम तुंहिंजे महबूब जे उम्मत जा हुजनि हे तुंहिंजो मुंहिंजो कमाल न आहे मुंहिंजे मदीने वारे घोट जो कमाल हे तुंहिंजे मुंहिंजे निमाज़ुनि जी ताक़त न आहे अगर निमाज़ुनि जी ताक़त आहे त तमाम अंबिया जे उम्मतुनि निमाज़ूं कोन पढ़ियूं जवाब ॾे अगर रोज़न जी ताक़त आहे त तमाम अंबिया जे उम्मतुनि रोज़ा कोन रखिया अगर इबादतुनि जी ताक़त आहे त तमाम अंबिया जे उम्मतुनि इबादतूं कोन कयूं सभु कुझु कयो जवाब मिलियो हे ताक़त इबादतुनि रियाज़तुनि जी न आहे हीअ ताक़त निस्बत मुस्तफ़ा जी आहे पोइ जेकॾहिं निस्बत खे इहा ताक़त आहे त ॿुधा उन महबूब जे बचड़नि खे केतिरी ताक़त हूंदी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझे चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल मंजूर फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन के अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए जन दोस्तन मुझे पुनहल जो मीलाद कयो अल्लाह ताला उन्हनि जे कणो कणो क़बूल फरमाए जेके परे परे खां कही आयो अल्लाह तव्हां खे विख विख जो अजर अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कलाक ॻाल्हाइणो थकियल आहे ॾाढो चाक न हुयुसि ऐं हींअर मूं ॿुधो पूरा 1.5 कलाक पूरो ॻाल्हायो इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए मौक़े ते मां इन करे पहिरीं पुछो जे नातूं ॿुधणी अथव त नातूं पढ़ां किस्सा ॿुधणा अथव त किस्सा पढ़ां पर मूं त अदा तक़रीबन सभु ॻाल्हियूं जेके कयुमि माशाअल्लाह नयूं कयुमि इल्मी इज़ाफ़ो ॾिनुमि ऐं निस्बत न हाणे न चओ न हाणे गाल हाणे मुझ ठीक है गाल त ॿुधो हिकिड़ी ॿुधायां कंहिंजो चवणो वठां हिन जो वठां हिन जो वठां हुन जो हुन कंहिंजो चवणो वठां सभिनी जी हिकिड़ी अदा चङो ठीक भला हाणे इहो भला ॻाल्हि सवली थी हाणे सभिनी जे लाइ हिकिड़ी नात उहा हिकिड़ी नात न इहा पोइ फरमाइश थी वई न सभई चवंदा साईं जो दोस्त हो फ़कीर अली मोहम्मद पंहिंजे दोस्त जो चवणु वरितई या वरी चवंदा मोहम्मद ईसा जो हाणे सभिनी जे लाइ गॾियल त बसि हिकिड़ी मिसरो बि हिकिड़ो थो पढ़ां घणो नथो पढ़ां या 2 मिसरा उहा हिकिड़ी थो पढ़ां उहा कहिड़ी आहे चओ त मदीने जी था पढ़ो
मोहम्मदीने अचा जी जल सूधो अचा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मदीने हलण वारा गॾु चओ मोहम्मदीने अचा बचड़न सूधो अचा मोहम्मदीने अचा जी जल सूधो अचा चओ मोहम्मदीने अचा बाबल सूधो अचा आका सॾीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सॾीड़ो कजा त बचड़न सूधो अचा मां मदीने अचा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुझा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुझा कदम चुमा आका सॾीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सॾीड़ो कजामा मदीने अचा तुझे दर ते अचा सूरतो सा सल्या चाचन जा मामन जा भाइरुन जा साहुरन जा दोस्तन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीमन जयार नबी तुझे दर ते अचा सूरतो सा सल्या चो तुझे दर ते अचा सूरतो सा सल्या आका सॾीड़ो कजामा मदीने अचा दिल पर सॾीड़ो कजामा मदीने अचा ॾाढो थकल हाँ ॾाढो जंहिंखे चइबो आहे एतिरो थकल उस पर वाइदो थियल हो इन करे वाइदो पूरो करण लाइ मां चयो जो कलाक वॾो आहे पर तव्हांजे मोहबत में रब 1.5 कलाक खां मथे विहारे छॾियो अल्लाह कंदो त जेके दिलि में इरादा खणी आया हो न सुहिणा मुंहिंजो रब मदीने वारे जे सदके तव्हांजा क़बूल फरमाईंदो अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन दिलनि जा हाल ॼाणदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब अॼु पंहिंजे महबूब जे हिन मीलाद जे निस्बत जे सदके मौला असां सभिनी किननि कोझड़नि जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा मुंहिंजा मौला को राज़ कंहिंखे ॿुधाइण जहिड़ो को कंहिंखे न ॿुधाइण जहिड़ो पर तो रब खां त ॻुझाई कान्हे ओ मुंहिंजा अल्लाह साईं असांजे दिलनि जूं सुहिणियूं उमेदूं पूरियूं फरमा असांखे पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा करीम रब जिन दोस्तनि हे प्रोग्राम सजायो आहे मियां शाह नवाज़ मियां मज़हर मियां ज़फ़र अली या ॿिया जेके भी नाला आहिनि मोहम्मद इस्माइल या जेके भी नाला आहिनि मौला नाला नथा अचनि पर तोखां ॻुझाई कान्हे उन्हनि दोस्तनि जो कणो कणो क़बूल फरमा ही दोस्त जेके मदीने वारे मीर जा दीवाना परवाना परे परे खां वेझे खां कही तुंहिंजो ज़िक्र तुंहिंजे महबूब जो दुरूद ॿुधण आया ओ मुंहिंजा अल्लाह से हिननि वीचारनि दोस्तनि जो अचणु ॿुधणु वेहणु क़बूल फरमा असां सभिनी जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा
या अल्लाह जेके बीमार हन अस्पतालुन में या घरन में पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि खे सेहत व आफ़ियत अता फरमा। मुझा सुहना रब करीम स्पेशल मानू जो दुआऊं भी स्पेशल घुरणी थी पवंदा। मुझा रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में तमाम बीमारन के सेहत व आफ़ियत अता फरमाए। मोहतरम मोहम्मद असलम हाफिज मोहम्मद असलम के भी या अल्लाह सेहत व आफ़ियत अता फरमाए। तुझे महबूब जे दीन जो दीवानो या अल्लाह उनके सेहत व आफ़ियत अता फरमाए। मुझा मौला जन जूं न झोलड़ियूं औलाद का खाली हन इमाम हसन ऐं हुसैन सुहणे जे सदके उन्हनि जूं झोलियूं नेक औलाद सां आबाद फरमा। मुझा करीम रब जह भी मुसलमान भा जे घर में का परेशानियां अम्मा फातिमा ज़हरा सुहणीअ जे सदके उन्हनि फ़कीरन जे घरन जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह असां सभिनी के हज बैतुल्लाह नसीब फरमा। या अल्लाह जेको घुरियो थऊं उहो भी अता फरमाए, जेको न घुरियो थऊं उहो भी अता फरमाए। पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमाए। बेहक इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिक या